بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. السلام عليكم ورحمة الله وبركاته. अचो त क़ुरान सिखूं सिंधी में. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. दुआ घुरूं था पिया त रब्बे ज़िदनी इल्मा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। रब्बे ज़िदनी इल्मा। अल्लाह से वधाए मूंखे इल्म में। आमीन। या सभिनी तरफ़ों दुआ आहे साईं, सभिनी जी थी वई। ऐं रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सिपारो टीहों साईं, जुज़ 3 अम सिपारो। ऐं असां सिखी आया आहियूं हेसि ताईं अल्हम्दुलिल्लाह, यानी 88 ताईं असां कवर करे चुका आहियूं। अल ग़ाशिया जेका लास्ट टाइम हुई। हाणे हलूं था पिया 99 ते अल फज्र। अल्हम्दुलिल्लाह इहो काफ़ी माण्हू पढ़ंदा आहिनि सुबुह जी निमाज़ में फज्र जे हिसाब सां। इन सूरा फज्र खे माना 2 रकातुनि में बि पढ़ी सघिजे थो पियो, छो जो हुन में पाठ करे विच ते त ॿियो पाठ माना हिकिड़ी 2 रकातूं सुन्नत या फर्ज़ ॿिन्ही में किथे बि सूरा फज्र पढ़ी सघिजे थी पई। काफ़ी माण्हू प्रैक्टिस आहे माण्हुनि जी इहा। थोरो ग्रामर बि ॾिसंदासीं अल्हम्दुलिल्लाह हुन सां गॾोगॾु। ख़ासि तौर इहो त अरबी में 3 लफ़्ज़ हूंदा आहिनि। क़ुरान पाक में जेकी बि लिखियल आहे उन्हनि खे असां 3 कैटेगरीज़ में विराए सघूं था पिया। या इस्म हूंदो, या फ़िअल हूंदो, ऐं टियों हूंदो हर्फ़। ठीकु आहे साईं। इहो असां बार बार रिपीट कंदा आहियूं त जीअं इहो ज़हन में रहे। ठीकु आहे। इस्म हर्फ़ इहो असां कयूं था पिया। फ़इल ते इंशाअल्लाह ताला असां फ़िअल जेको आहे न इहो इनखे थोरो अॻिते हली सघंदासीं। ऐं हीउ हुयो VPN असांजो, ईअं चइजे त एक्रोनेम आहे हिन जो त फ़िअल हर्फ़ुन इस्मुन, माना वर्ब पार्टिकल नाउन। साईं त न सां माशाअल्लाह हिनखे लास्ट टाइम ॾाढो एलेबोरेट कयो, जेको आहे त ही 5 पार्ट्स जेके अचनि था पिया अंग्रेज़ी जे ग्रामर जा, नाउन, प्रोनाउन, एडजेक्टिव, एडवर्ब, इंटरजेक्शन, इहे सभु अरबी में हिन कैटेगरी में ईंदा, इस्म में। हाणे हर्फ़ुनि खे कीअं सम्झाई? हर्फ़ुनि लिखबो आहे माना जॾहिं असांखे इस्म लिखणो हुजे, कंहिं हिकिड़ी शइ जो नालो हुजे कोई बि न, त उनखे असां हिन सिधे ऐं उबते पेश सां ज़ाहिर कंदा आहियूं। इहो थींदो हर्फ़ुनि माना पार्टिकल। हाणे ॻाल्हि इहा आहे त नाला यादि करण जी ज़रूरत न आहे, छो जो पर जंहिंखे सम्झ में आहे त फॉर एग्ज़ाम्पल पार्टिकल में 2 शयूं अची वेंदियूं आहिनि, प्रेपोज़िशन्स ऐं कंजक्शन। कंजक्शन हूंदो आहे व, माना मिलाइण वारो अखर, ऐं प्रेपोज़िशन में काफ़ी अखर या लफ़्ज़ अची वेंदा आहिनि। उन्हनि मां हिकु आहे जंहिंखे असां जेकॾहिं अंग्रेज़ी में चवंदासीं त पार्टिकल ऑफ पुलिंग चवंदासीं, छिकण वारो, हेठि छिकण वारो। उनखे अरबी में वरी छा चइबो? हर्फ़ जर या हर्फ़ जरिन। ठीकु आहे न। हर्फ़ जरिन जी अहमियत छो आहे सम्झण जी? साईं अहमद साहिब ॾाढो माना साईं अहमद नवाज़ चना साहिब इहो लास्ट टाइम क्लियर कयो हो, सम्झायो वियो त उन ते इस्म जो असरु कहिड़ो आहे इहो सम्झणो आहे। त हई ॾिसो, जंहिं इस्म आहे उहो लिखबो कीअं? इबिलुन, समाउन, जबलुन, अर्दुन। हाणे जॾहिं इन ते असरु थींदो हर्फ़ जरिन जो, उहे ही 7 आहिनि, उहे इस्म खां पहिरियों ईंदा। उन्हनि जो सिधो ऐं इब्तो पेश जेको तनवीन चइजे, जंहिंखे बिटो पेश आहे, उहा ख़तम थी वेंदी ऐं इस्म जे हेठों ज़ेर अची वेंदी, माना कसरा अची वेंदी। ही मिसाल हुयो असां खणी आयासीं जेको सूरह अल ग़ाशिया मां आहे, 17, 18, 19, 20 उन जूं आयतूं जेके आहिनि, उन में जॾहिं अचे थो पियो इला, त समा उन जे बजाए समा ई तव्हांखे नज़र ईंदो हिते। ठीकु आहे। ऐं जिबाले थी वेंदो, छो जो इला इला सभु आया आहिनि हिते। ठीकु आहे। इहो थियो सभु इन जे करे त ज़ेर अचे थी, छो जो पहिरियों हर्फ़ जरिन ईंदो, जेके घणा आहिनि? 7। जेके असां कवर कया। हाणे अॼु इंशाअल्लाह ताला असां सिखंदासीं अल फज्र नंबर 89, उन जूं आयतूं 1 खां 5। ऐं जेकॾहिं असां 5 बि कवर करे वियासीं अधु कलाक में, त असां लाइ गनीमत आहे अल्हम्दुलिल्लाह। थोरो ग्रामर ॾिसंदासीं। इस्मुल इशारा अगेन
हाणे इस्मुल इशारा हक़ीक़त में इन जी ज़रूरत न आहे, पोइ असांखे लफ़्ज़ यादि करणो आहे, पर इस्म जा जे क़िस्म थींदा आहिनि न उहो थोरो असां ॾिसंदासीं इशारो जे लाइ। माना ईअं यादि कबो त जंहिंखे इशारो करण लाइ लफ़्ज़ क़ुर पाक में आयल आहिनि, जेको हिन में ईंदो हींअर, जेको असां अल फज्र पढ़ंदासीं, उन में बि हिकिड़ो उहो आयल आहे ऐं उनखे सिखंदासीं उहो कहिड़ो इस्म आहे, पर आहे इस्म। बसि वॾी ॻाल्हि इहा हुजणु खपे, इहा ख़बर पइजी वञे त इहो इस्म आहे, हर्फ़ जरिन थी वियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां आयत नंबर 17 पढ़ीसीं, हिकिड़ो असां हिकिड़ो ॿियो अखर या लफ़्ज़ सिखूं था पिया ऐं उहो इस्म में ईंदो। हाणे ही जेका आयत आहे हिन में छा लिखियल आहे? अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त। हाणे आहे सूरह अल गाशिया, पर ही जेको आहे न, हीअ हमज़ा ज़बर है न, इन जो मतिलबु आहे छा? इहो असां में बि सिखी आयासीं, सम्झी आयासीं त के अहिड़ा क्वेश्चन हूंदा आहिनि जेके अफर्मेटिव हूंदा आहिनि। जीअं जेकॾहिं मां चवां त हिकिड़ी ॻाल्हि मां करे उनखे कंफर्म कयां, छा ईअं न आहे? मां ईअं चवंदुसि ईअं न आहे, हालांकि मां लफ़्ज़ इस्तेमालु कंदुसि न आहे, छा ईअं न आहे? माना ईअं आहे। ही उहो जुमिलो आहे हिते, अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त। नथा ॾिसनि छा त कीअं ख़लक़िया विया आहिनि, माना हा ॾिसनि था उहे। अहिड़े ई नमूने सां हिनखे जेको हर्फ़ुल इस्तिफ़ाम चइबो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में नालनि ते न बि वञिबो, पर इहो लिखण न करे ज़रूरी आहे त जेकॾहिं कंहिंखे इंट्रस्ट हुजे त भई अरबी में हिनजो नालो छा हूंदो, उहो हिते लिखियलु हूंदो। छो जो असां वीडियो ईंदो ऐं स्लाइड्स पे असांजी नईम साहब शेयर कंदो आहे, त इहो लिखियलु हुजे त हर्फ़ुल इस्तिफ़ाम आहे, माना सुवालिया अखर आहे इहो। छा हिन जो जवाबु छा थींदो? छो जो माना जेका सुवाल आहे त हुनजो जवाबु थींदो, हुनमें ला या नाम थींदो। पर ही जेको क़िस्म आहे हिते उहो डिफरेंट आहे, अफर्मेटिव आहे। माना सुवाल कंहिंखां कोन थो पुछियो वञे, पर इहो कंफर्म कयो थो वञे त छा नथा ॾिसनि छा? माना हा ॾिसनि था, माना ऑलरेडी इन में कंफर्मेशन थियल आहे। अच्छा, हल क़ुर पाक में तक़रीबन 93 टाइम्स इस्तेमालु थियो आहे। ऐं छाकाणि जो इहो सुवाल आहे त डिपेंड करे थो पियो त तव्हांजो जुमिलो क़ुर पाक में कीअं आहे। जीअं अंग्रेज़ी में या सिंधी में तर्जुमो न लिखियो आहे, पर असां सभिनी खे ख़बर आहे त ईअं थी सघे त जुमिलो जेको शुरू थींदो आहे अंग्रेज़ी में, इज़ योर नेम अहमद, एम आई द स्टूडेंट, इहे सभु क्वेश्चन आहिनि। आर यू द स्टूडेंट, डू यू अंडरस्टैंड। हाणे इहे सभु जेके अंग्रेज़ी आहिनि न, इनखे सिंधी में तर्जुमो कयो त इहे छा थींदो, हिकिड़ो ई लफ़्ज़ छा थींदो हल जो। ॾिसो न केॾो आसान आहे अरबी। हिकिड़ो हल लफ़्ज़ यादि करणो आहे, न त क्वेश्चन ठही वेंदो असांजो। न त अंग्रेज़ी जे लाइ तव्हांखे इज़ बि सम्झणु खपे, एम बि सम्झणु खपे, आर बि सम्झणु खपे, डू बि सम्झणु खपे। इज़ यू अंडरस्टैंड, मां चवां जेकॾहिं इज़ यू अंडरस्टैंड, माण्हू चवंदा कहिड़ी अंग्रेज़ी थो ॻाल्हाई, इज़ यू अंडरस्टैंड ग़लति थी वेंदो, डू यू अंडरस्टैंड ईअं थींदो। पर माना असांखे इहे 4 लफ़्ज़ सिखणा पवंदा अरबी जे हिकिड़े लफ़्ज़ लाइ। इहा आहे अरबी जी आसानी। इन करे असां जेकॾहिं हिकिड़ो माना हिकिड़ो तजवीज़ जो मुंहिंजो वीडियो ईंदो इंशाल्लाह, हाणे नंबर 1, कुल 8 आहिनि उहे। पहिरियों हुन में इहो मूं ॿुधायो आहे या हींअर बि ज़िक्र कयूं असां पाण, त जेकॾहिं न कंहिंखे हिकिड़ो वसवसो हुजे शैतान जो त अरबी ॾुखी आहे, कीअं सम्झ में ईंदी, त असांखे अरबी जो मास्टर थियणो कोन्हे को। न ई असांजी जेका कम्युनिकेशन अरबी थींदी हिते, पर असांखे एतिरी अरबी सिखणी आहे जो असां क़ुर जा लफ़्ज़ सिखूं, बसि इहो आहे। इन करे केॾो आसान आहे। ठीकु आहे, हाणे अचूं था पिया पंहिंजी सूरत ते। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे इहो थींदो सूरतुल फज्र या थींदो अल फज्र। लेकिन हिन ते सुकून ईंदो त पोइ अल फज्र करे असां पढ़ी सघूं था। ऐं अल फज्र ही जीम ते जॾहिं बि जज़म ईंदी आहे त उहो कलकल जो आवाज़ थींदो आहे, फज्र, फज्र न फज्र। अच्छा, हाणे हिते माना ते हलण खां अॻु में ही ॾिसो त ही पहिरीं आयत, ही ॿी आयत ऐं टीं आयत, ऐं पोइ ही चौथी आयत। हाणे छा आहे त पहिरीं आयत जेका निशानी आहे उन जे मथां बि ला आहे, ॿी जे मथां बि ला आहे, टीं जे मथां बि ला आहे, ऐं पोइ ही चौथी ते ला कोन्हे को।
हाणे इन ला जो मतिलबु जॾहिं बि आयत जे मथां ईंदो आहे इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां हिननि खे गॾे पढ़ी सघो था पिया, पर जेकॾहिं तव्हां गॾाए न पढ़ो त बि हिते असां बीह सघूं था पिया, सुकून थी सघे थो पियो। पोइ वरी हितां पढ़िजे ॿी आयत, वरी हिन ते ॿी वरी टीं आयत पढ़िजे। ऐं बहितर तरीक़ो इहो आहे, पढ़िजे ईअं आहे वल फाजिर वलयालिन अश्र वशफ़ वल वत्र वल्लैल इज़ा यस। माना ई आस्ते आस्ते करे हिकु हिकु लफ़्ज़ कॾहिं क़ुर पाक में जंहिंजी असां माना सिखूं ऐं पोइ असां इहो ज़हन में रखी पढ़ूं न, ॾाढो लुत्फ़ ईंदो निमाज़ में इंशाअल्लाह ताला। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त इहो त असां पढ़ी सघूं था पिया, पर जॾहिं असां ओवरऑल मतिलबु कढंदासीं त जेकॾहिं को चवे हिननि ॿिनि आयतुनि जो मतिलबु कढी ऐं हिन ॿिनि खे शामिल न करे त माना इहो नामुकमिल थींदो। जॾहिं बि ला हूंदी त मतिलबु इहो आहे त ही चइनि आयतुनि जो माना हेसि ताईं इन जो मतिलबु हिकिड़ो ई आहे, इनखे कटे नथो सघिजे, अलॻि अलॻि करे नथो सघिजे। इहे सभु हिकिड़े ई माना पार्ट जो हिकिड़े ई मफ़हूम जो हिसो आहिनि इहे। उन खां पोइ ही जेका 5 नंबर आयत आहे इहा वरी अलॻि आहे। ठीकु, इहो थियो हिते। अॻिते हलूं था पिया। हाणे हिन में आयो आहे वल फज्र वलयालिन अश्र। लयालिन जेको आयो आहे उहो लैल माना रात। लैल किथे ॿियो इस्तेमालु थियल आहे, हीअ जेका हिते सूरत आहे हिन में कहिड़ी आहे, हिन नंबर मां कोन लिखियो पर बहरहाल इहो ऐं हिते इस्तेमालु थियल आहे वल लैल इज़ा अस अस वसुब इज़ा तनफ़स। ऐं कसम आहे राति जो जॾहिं पोइ ते मोटंदी आहे, ऐं कसम आहे सुबुह जो जॾहिं रोशन थिए थो या साह खणे। अल्लाह अकबर। एॾा लफ़्ज़ अजीब आहिनि ऐं एॾा इन में तदब्बुर करण जी ज़रूरत आहे। अस अस ऐं तनफ़स, जीअं साह खणे थो, राति पोइ ते मोटे थी, ऊंदाही ख़तम थी थिए, रोशनी अचे थी पई। इहो हिन में ॿ टे मतिलब आहिनि, पर हिकिड़ो शाह साहब फरमायो आहे जीअं, या न शाह साहब जो न आहे, सॉरी, हीअ ॿियो को शेर आहे ईअं त इहो ईअं सम्झिजे खणी त जीअं जीअं राति अंधारी थी तीअं तीअं सम्झो वेझा पक सवेरा हूंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं राति शुरू थी त राति गहरी थींदी वेंदी न, राति गहरी थी वई जीअं, पोइ राति पोइ ते मोटंदी। इहो ज़िक्र आहे हिन में जेको सूरत असां पढ़ूं था पिया, हीअ वल फज्र वलयालिन अश्र। इहो वलयालिन अश्र खे था सम्झूं असां। वल फज्र वाव त अॻे ई कसम आहे, असांखे ख़बर आहे त जॾहिं वाव ईंदो आहे कंहिं खां लफ़्ज़नि खां पहिरीं जॾहिं अल हुजे उन खां पोइ माना उहो कसम आहे। ठीकु आहे न, त फज्र जो कसम आहे। फज्र छा आहे ऐं वलयालिन अश्र। हाणे ही जेका आहे वलयालिन अश्र ऐं वल फज्र, इन ॿिन्ही खे उहो हिन कंटेक्स्ट में असां ॾिठोसीं पिए हिते त वल्लैल इज़ा अस अस वसुब इज़ा तनफ़स। राति धारी ख़तम थी थिए, सुबुह निकिरे थो पियो। हाणे लयालिन खे ॾिसूं थोरो। लैल माना राति, इन जो प्लूरल थींदो लयाल। ऐं ॿियो अॻिते हलूं था पिया। हिते ॿियो जॾहिं असां कसम जी ॻाल्हि कईसीं त कसम जॾहिं हूंदो आहे, हिते साईं हिन जो थोरो हिते आख़िर इन जो थी वियो आहे। कसम, कसम जो थींदो आहे प्लूरल कहिड़ो, अक़साम। जिते बि अहिड़ियूं आयतूं आहिनि जंहिंमें कसम खयल आहे, उन कसमनि खे असां अक़साम चई सघूं था पिया, प्लूरल। अच्छा, हाणे उन खां पोइ थोरो अॻिते था हलूं वापसि, हिकिड़ो सेकंड, हीअं कयूं। हाणे असांजा हे लफ़्ज़ आहिनि जेके असां सिखूं था पिया। वल फज्र हिकिड़ो, इनखे जेकर असां इस्म करे खणी चऊं त फज्रुन, फज्रुन। ऐं अश्र, इहो बि नाउन आहे, इस्म आहे, हिनखे चइबो अशरुन, शफ़उन ऐं वतरुन। ठीकु आहे। लैलुन या थी राति। ऐं हिते अचे थो अॻिते हली यसर। हाणे यसर जेको आहे न, इहो इन में इहो इस्म बि थी सघे थो पियो ऐं इहो फेल बि थी सघंदो आहे। इन करे इन में थोरो डिटेल में कोन था वञूं हिन लफ़्ज़ ते ख़ासि तौर ते। बाक़ी ही प्योर इस्म त फज्रुन, फज्रुन, अशरुन, शफ़उन, वतरुन। इन लफ़्ज़ जी माना अॻिते हली ॾिसूं था पिया। ॿियो अॻिते हली ईंदो हिजरुन, इनखे बि ॾिसूं था पिया। हाणे फजर छा आहे, ब्रह फुटी। अशरुन छा आहे, 10। अशर माना आशूरो थींदो आहे न, 10 ॾींहं जो। शफ़उन छा आहे, ॿधी।
शफ़ुन जो लफ़्ज़ मतिलबु आहे ॿधी ऐं वतरुनि जो छा आहे 21 वितर निमाज़ पढ़ंदा आहियूं न उहा 21 निमाज़ हूंदी आहे यसरुनि चइबो माना रवानू थियणु उहो ई आहे जॾहिं राति रवानी थिए थी पई ठीकु आहे ऐं हिजर चइबो आहे कसम खे माना होॾो कसम खयल आहे वरी हिते आयो आहे कसम त हिन में छा कसम न आहे कोई इन खे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे हक़ीक़त इहा आहे साईं त मां कुझु आलमनि खे ॿुधो आहे कुझु कीअं मां जेको रिसर्च कई आहे इहो ठीकु ठाक ॾुखी सूरतुनि में हिकिड़ी सूरत आहे इन जे माना जे हिसाब सां मफ़हूम जे हिसाब सां तफ़सीर जे हिसाब सां छो जो मुख़्तलिफ़ तस्वीर कयल हिन जा कम अज़ कम मुंहिंजे ख़्याल में यानी 26 ताईं बे इहो जेको लयालिन अश्र आयो आहे न उन में तक़रीबन 26 खनि माण्हुनि जा डिफरेंट राया आहिनि मुफ़सर जा असां कोशिशि कंदासीं सिंपल करे थोरो हिनखे सम्झूं बाक़ी अलाह से असांखे इंशाअल्लाह ताला तौफ़ीक़ ॾींदो वधीक सम्झण अची थोरो छो जो असांखे सिर्फ़ु सूरत सम्झ में अची वञे या कंसेप्ट सम्झ में अची वञे हाणे लयालिन अश्र अश्र मुख्य 3 ॻाल्हियूं आहियूं हिकिड़ी इहा त जेके रमज़ान शरीफ़ जा अशरा आहिनि पोइ उहे पहिरें ॾहाके जा अशरो विचें ॾहाके जो अशरो या आख़िरी ॾहाके जो अशरो थींदो न पर हिन में जेको आहे अशर जेको ज़िक्र कयल आहे उहो माना आख़िरी ॾहाको जेको थींदो आहे रमज़ान पाक जो माना मुफ़सरनि जो आहे त उन जो ज़िक्र आहे उहे 10 रातियूं जिन खां पोइ छा थो थिए फजर थो थिए ठीकु आहे न उहे 10 रातियूं जेका राति वञे थी पई ऐं हुनजो 10 ॾींहुं कहिड़ो थो थिए उहो जॾहिं उहो फजर थो थिए उहो यौमुन नहर आहे जेका 2 ज़िलहज आहे ठीकु इहा थिए उन खां पोइ केन चयो आहे त न इहे मुहर्रम जो आहे पहिरियां 10 ॾींहं आहिनि ऐं उहे इन जे करे आमद आशूरो त थियो पोइ उन खां पहिरीं छा हो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पके खां मदीने तशरीफ़ फरमा थिया त उनखे ख़बर पई छो यहूदी रहंदा हुआ मदीने पाक में जेको यसरब नालो हुनजो पहिरियों यहूदी मके में न हूंदा हुआ मके में फ़क़त मुशरिक हूंदा हुया त जॾहिं उते पुॻा त उते यहूदी हुया उहे मुहर्रम जे महीने जो 9 तारीख़ जो रोज़ो रखंदा हुया उहे 9 तारीख़ जो छो रखंदा हुया छो जो उनखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे थ्रू तक़रीबन 230 अलाए 320 ॾींहं में हिकिड़ो अंग आहे उन ग़ुलामी जेका उन्हनि कई हुई जेके फिरौननि वटि माना त पोइ उन्हनि में जॾहिं उहो समुंड पार करे जेको आहे उहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वठी हलियो ऐं हुननि जो दुश्मन तबाह थी वियो माना फिरौन उहो ॼण हूंदो आहे त उन ते उहो ख़ुशी में रोज़ो रखंदा हुआ त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असांजो त हक़ मूसा अलैहिस्सलाम जन ते वधीक आहे ऐं कमा काला मफ़हूम जी ॻाल्हि था कयूं पर पोइ उन्हनि जी तक़लीद करण जे बजाए उन में 10 मुहर्रम बि शामिल कई वई त ॼण को थोरो फ़र्क़ु लॻे त 9 ऐं 10 मुहर्रम त बहरहाल इहो ॾहाको थियो उन खां पोइ कंहिंजी तफ़सीर वरी ईअं आहे त इहे माना हिकिड़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते 10 साल ताईं जेका पहिरियों जेके नबूअत जा आहिनि उन में मुश्किलात हुई पोइ सिज उभरियो आहे माना हक़ीक़त में त जॾहिं माण्हुनि इस्लाम क़बूल करणु शुरू कयो आहे आसानी थींदी वयूं आहिनि बहरहाल में वॾो मफ़हूम आहे असां जस्ट इहा शेयर थी कजे ईअं तफ़सीर माण्हुनि जेके मुफ़सरनि कया आहिनि त बहरहाल असांखे हिकिड़ी ॻाल्हि जे करे ॾिसजे त ही ॿ जेके आहिनि न मुंहिंजे हिसाब सां इन में वधीक फिट थियनि था पिया अलाह आलम साईं वधीक जेके आलमी तफ़सीर कया आहिनि ज़िल जा पहिरियों के इहे बि ज़िल जा पहिरियां 10 ॾींहं ऐं रमज़ान शरीफ़ जे 10 ॾींहं जूं रातियूं ऐं रमज़ान शरीफ़ जूं आख़िरी 10 इहे ॿ हिकिड़ा माना वधीक मौज़ून बि आहिनि ऐं वधीक तफ़सीरनि में माण्हू इन ॾे ख़्याल आलमनि जो वधीक वियल आहे ठीकु आहे वल्लाह आलम वधीक क़ुर पाक अलाह ॼाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थियो किताब उन्हनि खे बहितर इल्म आहे हाणे शफ़ुनि चऊं था पिया माना ॿधी छा ॿधी अंग हाणे इन में बि हा इन में 26 राया आहिनि मुंहिंजे ख़्याल में वल्लाह आलम या हुन में आहे हिन में हाणे इन में छा आहे त के था चवनि त भई ॿधी अंग के था ऐं 21 अंग वतरुनि माना ऐं जेकॾहिं को वितर चए तॾहिं बि सही आहे उहो बि 21 आहे हाणे ॿधी अंग 21 अंग पर को ईअं चवे थो पियो त
अल्लाह हिकु ऐं ॿधी थी वई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रसूल करीम महबूब उन खां अलावा कीअं ॿधी में इकी ऑलरेडी शामिल आहे भई हिकु आहे हिक सां ॿियो गॾिबो इकी गॾिबो त ॿधी थींदो ऐं अलाह पाक जोड़ा जोड़ा ख़ल्क़ कया पाण वाहिद आहे वॾो ॿधी आहिनि जेके जोड़ा ख़ल्क़ कया विया आहिनि उहे हर शइ ख़ल्क़त जोड़नि में आहे इहो बि इकी ऐं ॿधी ऐं अलाह पाक इन्हनि जो कसम थो खणे ऐं वल्लाह आलम पर असांखे थोरो लफ़्ज़ सम्झ में अची वञनि जेकॾहिं त इहो आहे शफ़ुन माना ॿधी वितुर माना इकी यसरुन जेको रवानो थियणु माना रवानो थियणु जॾहिं ईंदो न का बि शइ थियणु माना उहो फ़इल थी वेंदो माना उहो इस्म न आहे उहो कंहिं शइ जो नालो न आहे उहो कंहिं अमल जो नालो आहे हाणे अमल ऐं फ़इल फ़अल ऐं फ़इल इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु आहे ज़ेर ऐं ज़बर में फ़अल थींदो माना को कमु ऐं फ़इल थींदो माना थियणु का शइ जो वर्ब आहे उहो हाणे अॻिते हलंदासीं जेका हीअ आयत आहे आख़िरी असांजी इंशाअल्लाह ताला अॼु जे लाइ हल फी ज़ालिक क़समुल ज़ी हिज्र हल छा आहे हल अगेन उहा ई शइ जेको असां सिखियासीं 93 टाइम्स आयो आहे हल माना छा हल फी ज़ालिक छा हिननि क़समनि में या हिन में पूरो कसम आहे कसम न आहे बल्कि ईअं चइजे ध्यान वारनि लाइ यानी इहो कंफर्मेशन वारा अल्लाह पाक असल में छा आहे त तव्हां असां ॿिया जेके कसम ॾिसी आहियूं न उन में अल्लाह पाक जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि कई आहे उन खां पोइ हिकिड़ो माना कसम हिकिड़ो थींदो आहे जवाब कसम कसम हिननि ॻाल्हियुनि जो मां खणा थो पियो छाजे करे कसम थींदो आहे शायदि यानी शायदि ॾियणु त माना कसम छाजे करे थो खयो वञे उहो कसम खणी पोइ उन जो जवाबु ॿुधाइबो आहे त कसम हिन ॻाल्हि जे करे खयो थो वञे पर हक़ीक़त इहा आहे त हिन में जवाब कसम लिखियलु आहे इहो बि क़ुर पाक जो हिकिड़ो पंहिंजो यानी हिकिड़ो अंदाज़ आहे ॻाल्हि सम्झाइण जो करण जो ऐं हिन में हिकिड़ी ॻाल्हि थोरो इम्पोर्टेंट आहे उहा सम्झूं था पिया अचो कहिड़ियूं त ही हिजर जेको चए थो पियो न कसमुल ज़ी हिजर हाणे हिजर छा आहे हिजर खे जेकर हा खे ज़बर ॾींदासीं त थी वेंदो हजर हजर चइबो आहे पथर खे पर हिजर छा आहे हिजर माना ॿधणु छा ॿधणु हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे हिन जे तशबीह ॾियण लाइ उहो अकुल अकुल चवंदो न कंहिंखे अकुल ई कोन्हे हिनखे या हिन अकुल वारो आहे अकुल वारो कंहिंखे असां छो चवंदा आहियूं अकुल माना थोरे लिटरली माना थींदी रोक माना कंहिंखे रोकणु अकुल वारो कंहिं बि ग़लती में किरण खां अकुल हुनखे रोकींदो आहे माण्हू खे का बि ग़लती करण खां उहो अकुल हूंदो आहे जंहिंजे करे माण्हू ग़लती न कंदो आहे उनखे अकुल उहो रोकींदो आहे अकुल थियल आहे ॿियो हिजर हाणे हिजर माना ॿधणु या इहे ॿई इंटरचेंजेबल आहिनि कीअं असल में छा हूंदो त हीउ जेको अॻे बदू जेके अरब हूंदा हुआ उठनि ते जॾहिं सवारियूं कंदा हुआ त किथे बि जॾहिं रुकजंदा हुया त उठ खे हाणे जेकॾहिं वण हुजे त माण्हू हुन सां ॿधे न दर में त या हुन में बारी में त वण आहे कोन पोइ छा करे पोइ हुनखे ॿधंदा हुआ हीअं गोॾे खे हीअं वराए करे जंग हुनजी इनखे इहा ॿधी छॾींदा हुआ हाणे इनखे चवंदा हुआ उहो लफ़्ज़ आहे हुनजो पर उन मां इहा शइ निकितल आहे इहो बि आहे माना कंहिंखे रोकणु या ॿधणु ठीकु आहे न ऐं हीअ मां साईं वरी कंफर्म कंदुमि त थी सघे थो हिननि जी माना मां हिते इंटरचेंज कई हुजे हिजर माना ॿधणु ऐं अकुल माना यानी माने हिजर माना रोक अकुल माना ॿधणु पर इहो इनशाला मां नेक्स्ट टाइम कंफर्म कंदुसि ॻाल्हि मक़सदु इहो आहे चवण जो त अकुल या हिजर इन्हनि जो मतिलबु आहे रोकणी यानी अकुल वारनि लाइ इन में छा कसम कोन्हे छा ॻाल्हि मक़सद जी फ़क़ति इहा आहे त जेके हेॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि अलाह पाक उन में वल फज्र वलयालिन अश्र वशफ़्इ वल वत्र वल्लैलि ज़ा यसर फी क़समुल ज़ी हिज्र छा इन में को कसम कोन्हे तव्हांखे नज़र अचे थो पियो इहो आहे इन जो मफ़हूम पंजनि आयतुनि जो वल्लाहु आलम साईं असां हिते इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजो सेशन ख़तमु कयूं था पिया ओवर टू यू साईं रियाज़ साहब ओवर टू साईं नईम साहब साईं
ये स्लाइड करेक्ट करनी आहे साईं कनेक्टेड आहियूं या कटिजी वियासीं कनेक्टेड हूं साईं सही रियाज़ भी कनेक्टेड आहे हाँ सी मेहरबानी माशाल्लाह सब रिकॉर्डिंग था कयूं